हेलो वालेकुम सलाम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, तयारु आहियो, ज़ोर ॿियो ख़बर तई मूं वटि अचो पिया। न न न न न न मूं वटि न अचिजो, ॻाल्हि सिधी आहे, मूं वटि न अचिजो। असल में ॻाल्हि इहा आहे, असां वटि हिते आइनी खटूं ॿ, हिकिड़ी ते आऊं सुम्हंदो आहियां ऐं ॿी ते अम्मा ऐं बाबा सुम्हंदा आहिनि। पुॼी आहियो तव्हीं? किथे किथे आहियो? हिते वेझो पुॼी आहियो? हा चङो ठीकु आहे यार। लो जीअं हुन शहरी माण्हू दोस्त जेके करे थो न, करे ई न माण्हू दोस्त अचो वञनि हिते, पोइ हाणे ग़रीब माण्हू परेशान, खटूं आइनी ॿ, जिते हिकिड़ी ते आऊं सुम्हां ऐं ॿी ते अम्मा ऐं बाबा सुम्हनि। हाणे आया आहिनि, छा करियूं, हाणे ॾिसूं था यार। इहो सिफ़र मां ॻाल्हि ॿुध, हीअ हाणे अची त विया आहिनि, पर हाणे मसइलो इहो आहे हिननि खे रायूं किथे? अरे पाण स्कूल कोने भूतिया स्कूल, उन में रायूं था पाण। अरे सिफ़र मां ॻाल्हि ॿुध, उहो त पुराणो स्कूल आहे जंहिंमें माना 10 साल थी विया आहिनि, उन में त जिन आहिनि, चरियूं हुई छोरनि खे मारींदी अरे आहे। छॾी त खणी, ॿियो को ऑप्शन ई कोन्हे, इहो ऑप्शन सही आहे। हा यार, इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे, ॿियो को ऑप्शन बि कोन्हे। हल सही आहे, ॾिसूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं, तयारु आहीं, ज़ोर? ठीक तूं ॿुधा तयारु आहीं? यार ॻाल्हि ॿुध, इहो असांजा कुझु शहर जा जेके आहिनि दोस्त आहिनि, उहे अचनि पिया हिते रहणु। हाणे मसइलो इहो आहे, असां हिते रायूं था, ऐं हाणे तूं केरु? हिते चौकीदार आहे? आऊं हिते चौकीदार आहियां 10 सालनि खां। पोइ असां हिन में रायूं हिकिड़ी 2 राति। बाबा 10 रातूं वेठा हुजनि, पाण हिते ॿाहिरि ई वेठा हूंदा आहियूं 10 सालनि खां। न अंदरां को आयो आहे, न अंदरि को वियो आहे। अव्हांजो ज़िम्मो आहे, वञो था त भले अंदरि वञी वियो, बाक़ी पंहिंजो को ज़िम्मो न आहे। बाबा मूंखे इन करे हिते विहारियो अथनि त हिते को मवाली को न अचे, को चोर चको न अचे, इन करे आउं वेठो आहियां धणियुनि जा सामान खे पुराणा पिल आहिनि अंदरि। पोइ मवाली जेके आहिनि उहे न अचनि, मवाली खे चौकीदार कयो अथनि, बाक़ी मवाली न अचनि। दादा पोइ 20-30 रुपया सिगरेट ॾियां त ॾियो वञे, महिमान पिया अचनि तुंहिंजा। ख़र्ची तोखे ॾियो थो वञा, चे यार तूं 20-30 रुपया चवनि, पर तूं 50 रुपया वठ, छा यादि कंदे मवाली? महिरबानी भाउ, महिरबानी। ऐं थोड़ी देर खां पोइ हलो अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम सलाम। यार ये जेको हारिस साहब जेको है उन असांखे मोकिलियो आहे, चए हिते तव्हां बीहो अचंदो। भाऊ छो अची फिटी खई आहे तव्हां ई? हिते चवां ई हालात जी ख़बर कोन्हे, अंदरि हवेली में छा आहे छा कोन्हे। हिते जेको आयो आहे त न रड़ियूं करे वियो लियो आहे, तव्हीं हरू भरू अची हिते फाथा आहियो। न अहिड़ी ईअं कीअं थो थी सघे? चरियो ई आहे, हुन असांखे घुरायो आहे तव्हांजे रेस। ऐं थोड़ी देर खां पोइ ख़ुशि आहियो? खैर भाउ, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, तयारु आहियो, ज़ोर? तयारु। पर ॿियो ख़बर तव्हांखे का तकलीफ़ वकलीफ़ त कोन थी न रस्ते में? दे ख़बर तूं पर ॻाल्हाई छो पियो? चई न अच छा आहे अहिड़ो हिते? यार असां घुमण आया यार अहिड़ो को कुझु ई कोन्हे, बसि तव्हां सांजो की राति गुज़ारिजो, पोइ अल्लाह मालिक करे। चलो सही। किथे आहे मैडम? किथे आहे? जाफ़र भाई, इहो चाबी ॾिजी यार, इहो महिमान अची विया। ये त असां मस्तनि या कमु, पाणे दरवाज़ा खुलियो वञे। इस्माइल बाबा, तूं महिमान आया आहिनि, तूं वञी इहो कमरा वमरा जेके आहिनि न उन्हनि जी सफ़ाई वफ़ाई करा,
ठीक है ऐसे फरमान बा तू वनी यो मानी यो बंदोबस्त करे इनन छोकरन ला ठीक है अचो बाबा अचो शाबाश अचो तव्हां हिते वेहो तेसि ताईं 2 मिंट पोइ पाण कचहरी में यार हिकिड़ी ॻाल्हि करे हिते थोरो मूंखे खौफ़ लॻे पियो न अहिड़ो को मसलो कोन्हे कुझु ई कोन्हे लाइट यार लगी पई चौकीदार आहे चौकीदार अहिड़ो चए पियो ते अरे यार वो चौकीदार जेको उहो मवादी माण्हू हुनखे छॾे ॾियो उहो चर्स पियो आहे पाण दिलि आहे नरम यार पाण खे बाबा डप थो थिए को मसलो कोन्हे कुझु बि थिए मूंखे कान करे वठी मतलब ये पाण के ते विहारे ये मोदी ते को मतलब डप वप तो थे भूत तो कोने थे अरे कोन्हे यार इहे रुगो किताबनि जूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ते ध्यानु न ॾे हू चयो न चौकीदार आहे नशे में पियो आहे उनखे कहिड़ी ख़बर तोरे पोड़े सा मिलन पे वैसे भला वॉशरूम किथे है तोरे भूत वाला सब बच्चों को टेम्पल पे क्यों काम को तो लाओ छा थियो तेरे को बच्चों टेम्पल पे क्यों ते मना बच्चों ही टेम्पल पे हलूं था न हलूं ॾिसो ॾेखार जी न अहिड़ो कुझु कोन्हे जिन मिन कोन हल भई अरे कुझु कोन्हे हवा लॻी आहे अरे हवा लॻी आहे कुझु कोन्हे अरे डबल हवा लगी है कुछ भी हाल मैं खिंची लगी बेंजर कौन भी बाबा खिंची लगी बे अरे कौन भी अरे मुखे डप थे यार कर यार मुखे डप कर घट अरे सर हां अरे सर ये यार ये तू डप ला दे ना यार आओ मुझे छा थियो बाबा छा थियो ॿुधायो छा थियो छाजो इते जिले नाले जिला किथे बाबा किथे वो तो जिलो किथे इतने हर जगह ते हर जगह वो चौकीदार है कैसे नहीं करियो चौकीदार कैसे नहीं करियो जाफर भाई केड़ो अची रत पीतो थना यार ये ते जिले वाह तो एकड़ो चर्च सुनाओ ऐं उते एकड़ो फादर है उन्हें सा वञा वी मिलो बाबा ई जेके मुंहिंजा छोकिरा आहिनि न ये ॿई ई वञनि था वठण फादर अरे वञो कुछ कोन थींदो आऊं वेठो आहियां तव्हां वञो छा थियो हाँ छा थियो उथो हाँ उन्हनि छा थियो की ॿई विया पे फादर के वठण घस में ई मरी हलिया फादर जो मूं वटि नंबर पियो हुओ मोबाइल में
दी वट मत चला शर्म जा तुझे ने फादर जे चक्कर में चोरा बई मुझा मरी आलिया फादर 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 के फादर ना चओ बाबा चओ बाबा आया जलेबी हेलो मुके केड़ी खबर ईद नमाज कॾहिं आहे आओ जो चर्च जो फादर आहियां किथे आहे पूरी आत्मा ये ते सजी हर जगह दे भाई हर जगह दे बुरी आत्मा है मुके त किथे बि ॾिसण में कोन थी अचे तोखे नी जब ॾिसण में कोन अचे बाबा मुके केड़ी खबर बकरा कॾहिं सिपा ॾींदा आऊं त चर्च जो फादर आहियां बा पाण जो दोस्त किरायो हुयो तू सामू वेठो दी अले छा यार ये किथे किथे इन अले छा थो दी किथे किथे शादी में रखे फादर के संगे फादर बाबा मुके छा थियो तो आगे मुँह चयो ज़ेर ना वञो ॿ माण्हू मारा आया न हेलो